कशमोर शहर जे रेलवे स्टेशन ते हलंदड़ खुशहाल चलतन अब्बासी पैसेंजर ट्रेनूं गुज़िरियल केतिरनि सालनि खां बहाल न थी सघियूं आहिनि। इन्ही हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे कशमोर मां अवामी न्यूज़ जो रिपोर्टर मलक बरकत अली पंहिंजी हिन रिपोर्ट में। बिल्कुल इन टाइम असीं मौजूद आहियूं कशमोर रेलवे स्टेशन ते जेको 5 ट्रेनूं हलंदा हुआ लॉकडाउन अचण सबबि जेको आहे रेलू 5 रेलवे बंदि थी चुको आहिनि। अचो था कशमोर जे इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, हुन वधीक छा चवणु आहे। असां वफ़ाक़ी हुकूमत को इहो ई मुतालबो करे सघूं था त सदर पाकिस्तान वज़ीर आज़म पाकिस्तान खां त पंहिंजो जेको आहे त हे जेको रेलवे स्टेशन आहे हिन जी सुठे नमूने सां मरम्मत कराई वञे ऐं हिते जेके वेझा क्वार्टर आहिनि और जिथे मुसाफ़िर जिथे मुलाज़िम रहंदा उहे क्वार्टरनि जी हालत एतिरी ख़राबु लॻी पई आहे जो उते रहण लाइ कोई तयारु ई कोन्हे, छो जो उहो पंहिंजो कई चकर हिते अहिड़ियूं छिपूं किरियूं आहिनि, हिननि जूं चापूड़ थींदा आहिनि जेके RCC जा त पंहिंजो ज़ख़्मी थिया काफ़ी माण्हू। पोइ हितां जो माहौल जेको बि आहे उहो तमामु ख़राबु लॻो बीठो आहे। त हितां जा जेके ज़िम्मेवार आहिनि उहे अची सर्वे करे ॾिसी वञनि त जेको हाणे सफ़र गुज़र आहे ख़ासि करे तुंहिंजे अंदरूनी जेको सिंध जे या कराची ताणी जा कंद उहो हाणे कीअं पिया गुज़रनि। बसि हिकु पंहिंजो जीअं जेको हिकिड़ो माहौल हूंदो आहे जाथो जो रोज़गार हूंदो आहे, जब हितां जो रोज़गार ईअं हुयो जीअं ट्रेन ईंदी हुई थी हितां जेका हिन वॾे इशू ते तव्हां अॼु आवाज़ उथायो आहे त 5 ट्रेनूं हलंदियूं हुयूं जंहिंमें त कोरोना वायरस जे सबबि जेका 3 ट्रेनूं बंदि थी वियूं आहिनि, 2 ट्रेनूं पहिरियों बंदि थी आहे। ऐं कशमोर वाहिद ज़िलो आहे जेका 12 लख आबादी रखण वारो सवले सफ़र खां महरूम आहे। असां वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो था कयूं त खुदारा त हिन ट्रेन खे बहाल कयो वञे। छा रेलू बंदि सबबि सां जेको आहे तुंहिंजो सफ़र गुज़र जेको आहे कीअं पियो हले। सर तव्हां ॾिसो था कराची वञूं त कोच जे टिकेटनि ते असां ईअं सम्झो था मारिजी वञूं था, असांखे कपियो वञे थो। जेका हितां जा ठेकेदार आहिनि, जेका बिज़नेसमैन आहिनि, जंहिंजा गाॾियूं आहिनि, उहे असांखे ईअं सम्झो त हिकिड़ो क़ुर्बानी जे हवाले सां ज़िबाह करनि था। कराची जो असां सफ़र कयूं त 2500 खां 3000 ताईं, 4000 खां वठी 5000 ताईं असांजो ईअं सम्झो किरायो लॻी वञे थो। असां वफ़ाक़ी हुकूमत खां इहो अपील कयूं था त खुदारा हिन ट्रेन खे बहाल कयो वञे हा, त हे ट्रेन अगरि अॼु बहाल हुजे हा असां त सवले सफ़र खां महरूम न हुजूं हा। 5 ट्रेनूं जेको बहाल थियूं हलियूं थियूं लॉकडाउन सबबि जो बंदि थियूं, इन वक़्तु छा चवणु आहे। जी असांजो इहो ई चवणु आहे दादा त कोरोना सबबि सां जेके पहिरें 3 ट्रेनूं हलनि पियूं उहे बंदि थियूं कोरोना सबबि खां पोइ। असां इहो ई गुज़ारिश था कयूं वफ़ाक़ी वज़ीर खे, असां शिकारपुर जॾहिं वञूं था त 3000 4000 किरायो लॻी थो वञे। वफ़ाक़ी वज़ीर खे इहा गुज़ारिश आहे त ट्रेनूं असांजी बहाल करे वञे। असां चाहे जेको ट्रेनूं बंदि आहिनि तुंहिंजो सफ़र गुज़र आहे उहो कीअं पियो हले। ॾाढो ॾुखियो थो गुज़रे दादा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।